अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो से गॾु तव्हां सां शामिल थिया आहियूं। उम्मीद त ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगर वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे, वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। चवंदा आहिनि त हिकु दफ़े हिकु हमराह जी शादी हुजे त हुन जेको औरतनि जेको आहे हुन लाइ हिकिड़ो शर्त रखियो त बाबा जेसीं ताईं तुंहिंजी शादी में उस्ताद जलाल चांडियो अची न ॻाईंदो, कलाम न ॻाईंदो, महफ़िल न कंदो, एसी ताईं असां तोखे संग कोन ॾींदासीं। वो वीचारो तमामु घणो परेशान थी वियो। हाणे पैसा किथां अचनि, कीअं उस्ताद जलाल चांडियो जी महफ़िल कराए, शादी में हुनखे कीअं घुराए। दोस्तों, तंहिं वक़्त में उस्ताद जलाल चांडियो जेको हूंदो तमामु वॾो मशहूरु फ़नकार हो, जग मशहूरु फ़नकार हो, तमामु घणो मसरूफ़ हूंदो हो। उस्ताद जलाल चांडियो वटि एतिरो टाइम ई न हूंदो हो जो हर महफ़िल में वञी सघे। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जी जॻह बुकिंग घणी थींदी हुई महफ़िलुनि जी। पोइ को बि अहिड़ो वक़्तु न हूंदो हो जो उस्ताद जलाल चांडियो फ़ारिग हुजे ऐं ॿी कंहिं महफ़िल में वञे। उन ग़रीब वटि न पैसो हुजे न कुझु, हुन वरी अहिड़ो शर्त रखी छॾियो जो जेसिताईं उस्ताद जलाल चांडियो तव्हांजी शादी में न ईंदो तेसिताईं असां संग बि न ॾींदासीं। पोइ असीं हमराह तमामु घणो परेशान हुजे, हेॾां होॾां घुमे पियो फिरे पियो। पोइ घुमंदे फिरंदे उहो हिकिड़े बुज़ुर्ग वटि वियो, हुनखे सॼो किसो ॿुधाईं। उन बुज़ुर्ग चयो, बाबा साईं, जलाल चांडियो ग़रीबनि जो साथी अथई, दोस्त अथई, तमामु सखी माण्हू अथई, तूं उस्ताद जलाल चांडियो ॾे वञी ॾिस। पोइ चयो, उस्ताद जलाल चांडियो वॾो सखी माण्हू अथई, तूं हिकु दफ़ो वञ फुलनि जी उताक ते उस्ताद जलाल चांडियो वटि, हुनखे सॼो किसो करे ॿुधाए, जेको वाक़ियो तोसां आहे हुन सां करे ॿुधाएसि हुनखे। दरवेश, मूंखे पूरी उमेद आहे त उस्ताद जलाल चांडियो तुंहिंजी शादी में ईंदो ऐं तुंहिंजी शादी ज़रूरु अची ॻाईंदो तुंहिंजी शादी में अची। पोइ दोस्तों, इहो हुन दरवेश त हमराह खे ॿुधाए छॾियो त बाबा हाणे तूं वञ, पर हुन ग़रीब वटि पैसा बि न हुजनि किराए जा, त हाणे कीअं वञे उस्ताद जलाल चांडियो वटि पहुचां। पोइ हेॾां होॾां करे, हितां हुतां पट सट करे वञी शहर फुलनि में पहुतो। पोइ उस्ताद जलाल चांडियो उतां ते वञी पहुचंदो आहे। पोइ उस्ताद जलाल चांडियो सां मुलाक़ात कंदो आहे। पोइ उस्ताद जलाल चांडियो सॼी हक़ीक़त कंदो आहे, बाबा हे मसइलो आहे, हे वाक़ियो आहे मूंसां। पोइ उस्ताद जलाल चांडियो चयो, बाबा साईं, तूं घबराए न, मां तुंहिंजी शादी में ज़रूरु ईंदुसि, मां तो वटि महफ़िल ज़रूरु कंदुसि, तुंहिंजी शादी ज़रूरु थींदी। पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको हुन महिमान खे मानी मानी खाराईंदो आहे, चांहि दांहि पीआरे, पोइ पंहिंजे हथ खीसे मां पैसा बि ॾींदो आहे, बाबा हे तुंहिंजी ख़र्ची आहे, हितां किरायो करे बि वञ, पोइ तूं वञी शादी जी तयारी कर बसि, ऐं फ़िलाणी तारीख़ ते मां अची तुंहिंजी महफ़िल कंदुसि ऐं तूं सभिनि खे पक ॾेई छॾ, तूं हाणे भले वञ। पोइ हमराह जेॾी महिल वापसी ॻोठी ईंदो आहे त पोइ सभिनि खे चवंदो आहे, बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी शादी में उस्ताद जलाल चांडियो ज़रूरु ईंदो, महफ़िल बि कंदो। पोइ कुंवार त चवंदा आहिनि, बाबा तूं ग़रीब माण्हू, तो वटि उस्ताद जलाल चांडियो वरी कीअं ईंदो। चई, बाबा मां उस्ताद जलाल चांडियो सां मिली आयो आहियां, उन मूंखे तारीख़ बि ॾिनी आहे, फ़िलाणी तारीख़ ते मां ईंदुसि। मूंखे उस्ताद जलाल चांडियो उहो ॾींहुं बि ॾिनो आहे, फ़िलाणी तारीख़ बि चयो आहे, बाबा मां फ़िलाणी तारीख़ ते तुंहिंजी महफ़िल ज़रूरु अची कंदुसि। हाणे साईं उहो ॾींहुं बि अची वियो। दोस्तों, पोइ उन तॾा बड़ा विछारिया, रलियूं दरियूं विछारे हुन महफ़िल जो एतमाम कयो, जेको ग़रीबाणो हाल हूंदो तंहिं वक़्त में हो वीचारो ग़रीब। ऐं उते अची कार हिकिड़ी अची बीठी। पोइ उन कार मां उस्ताद जलाल चांडियो लथो। जीअं उस्ताद जलाल चांडियो लही अंदरि आयो ऐं हुन सां भाकुर पाए मिलियो। पोइ सभिनि सां मिलियो उस्ताद जलाल चांडियो। पोइ उस्ताद जलाल चांडियो जीअं ॻाइणु शुरू कयो त बाबा आवाम भले केतिरी जमा थी हुई, हल भण जा गंज माण्हू अची विया, आवाम जाम मतिलबु अची पहुती उस्ताद जलाल चांडियो आवाज़ु ॿुधी, सुरीलो निरालो अंदाज़ ॾिसी। पोइ ॾिसो, उस्ताद जलाल चांडियो खे वॾो पैसो पियो, ॻोठ वारा आया, पाड़े वारा आया, ॿाहिरियां माण्हू आया, बाबा साईं हिन ग़रीब जी शादी में उस्ताद जलाल चांडियो आयो आहे। पोइ घोटु ॾाढो ख़ुशि थियो ऐं कुंवार वारा ख़ुशि थी विया, घोट वारा ख़ुशि थी विया। पोइ ॾिसो, उस्ताद जलाल चांडियो साहिबु सॼी राति उहा महफ़िल ॻाई। मुझा घोट गुलेड़ा वो सदा जवानी मानी वो रब दी सारी बा सदा जवानी मानी रब दी सारी मुझा घोट गुलेड़ा वो सदा जवानी। उनखे पैसो तमामु घणो मिलियो। दोस्तों, एतिरो पैसो मिलियो जो हद खां वधीक। ओड़े पाड़े वारा, ॻोठ वारा, राज वारा सभिनि अची पैसा घुरिया। बाबा जलाल उस्ताद आयो आहे। दोस्तों, जेॾी महिल उस्ताद जलाल चांडियो ॾोहिड़ा ॾे पियो त अवाम तमामु घणी ख़ुशि पई, अवाम झूमणु लॻे पई। दोस्तों, पोइ दोस्तों उते जा माण्हू तमामु घणो ख़ुशि थिया ऐं घोटु जेको हो हुनजी त ख़ुशी जी का हद ई न हुई। हू वीचारो ग़रीब, ॿियो उस्ताद जलाल चांडियो अचे दावत में त हुनजी शादी ॿीणी थी वई न। पोइ दोस्तों, हिते वरी उस्ताद जलाल चांडियो वॾी हिकिड़ी सखावत जो मुज़ाहिरो कयो। जेके बि उस्ताद जलाल चांडियो खे घोर खबोर पई, उहे सभु पैसा खणी उन घोट खे ॾिनई। चई, बाबा इहो सॼो ख़र्चो, इहा दावत तोखे आई, इहा जेके घोर खबर मिली आहे, इहा मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ शादी जी हिकिड़ो तोहफ़ो आहे, इनाम आहे।
तूं वञी पंहिंजी ऐश कर। दोस्तों उस्ताद जलाल चांडे खे जेका हूंदी न ग़रीब माण्हुनि सां तमामु घणी मुहबत हूंदी, घणो चाहींदो हो, छो जो गुरबत खां गुज़रियो हो। उस्ताद जलाल चांडो हर ग़रीब माण्हू मिसकिन माण्हुनि जो तमामु घणो ख़्यालु कंदो। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।